हैदराबाद जो अॼु असां 18 अगस्त ते हिकिड़ो प्लांटेशन डे पूरे मुल्क में मल्हायो पियो वञे जंहिंजो स्लोगन आहे एक बशर दो शजर, हिकु माण्हू ॿ वण। ऐं अॼोके ॾींहं में हिकु माण्हू खे ॿ वण घटि में घटि पोखणु घुरिजनि। प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान जे हुकुम तहत पूरे मुल्क में कैंपेन हले पई। उनखे वरी जीअं चइजे त 4 चंड लॻाइण लाइ सिंध गवर्नमेंट जा तमामु सुठा हिकिड़ा एफर्ट्स आहिनि, सख़्तु डायरेक्शन्स आहिनि त अॼु इम्प्लीमेंट थिए कहिड़ी बि सूरत में। छो जो सिंध गवर्नमेंट जो तमामु हिकिड़ो वणकारी जे हवाले सां सुठो हिकिड़ो मौक़िफ़ रहियो आहे। अॼु असां हैदराबाद में मुख़्तलिफ़ स्कूल्स में कॉलेजिस में तक़रीबन 8 खां 10,000 प्लांट्स लॻाए चुका आहियूं। हींअर असां हिकिड़ो स्टॉल हिते फिक्स कयो आहे, एस्टेब्लिश कयो आहे हिते प्रेस क्लब हैदराबाद ते। काफ़ी माण्हू आया, माण्हुनि खे असां इम्पोर्टेंस ॿुधाई वणनि जी, ट्रीज़ जी। उन्हनि खे असां हैंडआउट्स ऐं ठहियल आहिनि कुझु, असां उहे ॾिनासीं माण्हुनि खे बूटा कीअं लॻाइजनि छा। तो लिहाज़ा माण्हुनि खे रिक्वेस्ट आहे वधि मां वधि वण लॻाइनि त जीअं असां सां जेके माहौलियाती चैलेंजिस आहिनि या माहौलियाती गदिलाइण या इहे जेके प्रॉब्लम्स अचनि था उन्हनि खे असां फेस करे सघूं। पर इहो फेस तीअं ई मुमकिन आहे त आवाम असांजी मदद करे। सिर्फ़ु फॉरेस्ट डिपार्टमेंट जो कमु न आहे इहो हर कंहिंजो पंहिंजो ज़ाती कमु आहे। मुंहिंजो बि कमु आहे, तव्हांजो बि कमु आहे, सभिनी जो कमु आहे। महिरबानी करे वधि मां वधि पंहिंजे घरनि में गलियुनि में जिते ड्यूटी था कयो, साईं जेको आहे सो मूंखे ॾाढो सुठो अॼु ॿुधायो तव्हां त जेको तव्हां हिकिड़ो हलाए पिया कैंपेन त जीअं ॿार जी बर्थडे हुजे उहो वण जो लॻाईंदो, वण जी केयर बि कंदो। असांखे बि इहो ई हूंदो आहे त सिर्फ़ु वण लॻाए जान न छॾाए, उनजी पोस्ट केयर तमामु लाज़मी आहे। इन लिहाज़ सां आउं इहो मैसेज कंदुमि अॼोके ॾींहुं हवाले सां वधि वधि वण पोखियो ऐं पंहिंजे सिंध सूबे खे, पंहिंजे शहरनि खे सरसब्ज़ ऐं शादाब बनायो। महिरबानी।